टीवी में पहिरियां जहिड़ो मज़ो ई कान्हे। मोबाइल करे करे बि थकी पिया आहियूं। इहे जुमिला लॻभॻि सभु ॻाल्हाईंदा हूंदा, कॾहिं न कॾहिं। पर कुझु नओं, उन खां अलॻि। न टीवीअ में अखियूं ख़राबु करणियूं पवंदियूं, न मोबाइल में। न टीवीअ जे साम्हूं टाइम विञाइणो आहे, न मोबाइल में। कुझु नओं। सवाल थींदो हूंदो, कुझु नओं छा? कुझु नओं मतिलबु रेडियो। रेडियो त काफ़ी झूनी ॻाल्हि आहे न, पर हिन खे पाण नओं रूप ॾींदासीं। मोबाइल में यूट्यूब ते सिंधी आखाणियूं सिर्फ़ु ॿुधणियूं आहिनि। सिर्फ़ु ॿुधणियूं आहिनि। न अखियूं ख़राबु करणियूं आहिनि, न टाइम विञाइणो आहे। इन में आखाणियूं पेश कयूं वेंदियूं। हिन चैनल ते हिकु आखाणी खे एपिसोडनि में पेश कयो वेंदो। हिकु आखाणी पूरी थियण खां पोइ ॿी आखाणी शुरू कई वेंदी। उन में किरदारनि खे, माहौल खे महसूसु करे दिलि सां सम्झणो आहे। इहे आखाणियूं सिंधी भाषा में, सिंधी आवाज़ में, सिंधी मिठास में ॿुधायूं वेंदियूं। उमेद आहे त जल्दी ॿुधंदा, त पोइ देरि करण जी बिल्कुलु बि ज़रूरु कोन्हे। यूट्यूब ते वञो, सर्च कयो सिंधी आखाणी। जी हाँ, जेके एपिसोडनि में आहिनि ऐं कुझु एपिसोड इन जा पेश बि कया विया आहिनि। त देरि न कंदे तव्हां इहे आखाणियूं जल्दी ॿुधंदा।